जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं फैज़गंज खां इरशाद अली बालादी जी। करोंडी कोट लालूवासी ॻोठाणनि जो बासर वॾेरे ऐं कोट लालू पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। तफ़सील नंबर कोट लालू लॻ ॻोठ कमाल खान बुगटी जे रहवासी ॻोठाणनि हबीब खान बुगटी, मोहम्मद अमीन बुगटी, मोहम्मद जमील, ग़ुलाम हैदर बुगटी ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 4 साल अॻु 4 एकड़ ज़मीन जावेद मजीदाणो खां 21 लखनि में वरिती हुई। एग्रीमेंट पिणु असां वटि मौजूदु आहिनि। हुननि चयो त हाणे असांखे ज़मीन लिखी नथो ॾिए। हुननि वधीक चयो त कोट लालू पुलिस बि साणनि बिट बणियल आहे ऐं हाणे बासर असां ते कूड़ियूं कब्ज़े जूं पटिशनूं दाख़िल कराए रहियो आहे। हुननि चयो त बासर जावेद मजीदाणो असांखे धमकाए रहियो आहे, उन मां असांखे जान जो ख़तरो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त ख़रीद कयल ज़मीन तां बासरनि जो कब्ज़ो ख़तमु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। कोर्ट में पूरा केसनि में शामिल कंदुसि ऐं उन खां पोइ असांजा ॿार बचा आया, उहो असां वटि वीडियो आहे जेको